अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे नूह अलैहिस्सलाम जी ख़बर पढ़ी ॿुधाए, मन इबरत वठनि। जॾहिं हुन पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, जेकॾहिं मुंहिंजो क़याम यानी तव्हां जे विच में रहण ऐं अल्लाह जी आयतुनि सां तव्हां खे नसीहत करण बार बणिजी पियो आहे त पोइ मूं अल्लाह ते तवकुल ऐं भरोसो कयो आहे। मूंखे तव्हां जी परवाह न आहे। तव्हां पंहिंजे हथरादू शरीकनि सां मिली मुंहिंजे खिलाफ़ यकराई को बि फ़ैसिलो करे वठो, पोइ तव्हां खे तव्हां जे फ़ैसिले में शक जी गुंजाइश या मुंझारो या ॿुॾतर बाक़ी न रहे। पोइ मुंहिंजे खिलाफ़ जेकी करणो अथव सो करियो ऐं मूंखे हरगिज़ का बि मोहलत न ॾियो। ऐं पोइ ॾिसो त अल्लाह ते भरोसो करण जो कहिड़ो फल आहे ऐं तव्हां जे तदबीरनि जो कहिड़ो नतीजो थो निकिरे। पोइ बि अगरि तव्हां मुंहुं मोड़ियो था त मुंहिंजो कहिड़ो नुक़सान कंदो। मूं तव्हां खां हिन नसीहत जे बदिले को उजूरो त न घुरियो आहे। मुंहिंजो अजुर त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जे ज़िमे न आहे ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त ॿियो को मञे न मञे, पर आऊं फर्माबरदारनि मां थी रहां। पोइ उन खे यानी नूह अलैहिस्सलाम खे कूड़ो कयां। पोइ खेसि ऐं जेके सांस ॿेड़ीअ में सवार हुआ तिन खे असां तूफ़ान खां बचाए वरितो ऐं खेनि असां उन्हनि काफ़िरनि जो जाइ नशीन बणायो ऐं जिन असां जी आयतुनि यानी निशानियुनि ऐं मौजज़नि खे कूड़ो ॼातो तिन खे गर्क कयोसीं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिस त उन्हनि जो हशर छा थियो जिन खे हक़ जे इनकार ऐं सरकशीअ खां ख़बरदार कयो वियो हो। वरी उन नूह अलैहिस्सलाम खां पोइ असां केतिरनि रसूलनि खे संदन या पंहिंजिन क़ौमुनि ॾांहुं मोकिलियो जेके वॾनि पधरनि मौजज़नि सां आया, पर जंहिंखे हू अॻु में कूड़ो करे चुका हुआ उन ते ईमान न आंदाऊं यानी मञण लाइ तयार न हुआ। अहिड़ीअ तरह असां हद खां लंघंदड़नि जे दिलनि ते मोहर हणी छॾींदा आहियूं। उन्हनि पैगंबरनि खां पोइ वरी मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून खे फिरौन ऐं संदसि सरदारनि ॾांहुं पंहिंजिन आयतुनि मौजज़नि ऐं निशानियुनि सां मोकिलियोसीं त उन्हनि बि ॾाढी वॾाई ऐं हठ कयो ऐं उहे मुजरिम यानी ॾोहारी क़ौम हुआ। पोइ जॾहिं असां वटां उन्हनि वटि हक़ जी ॻाल्हि पहुती त चवण लॻा त बेशक इहो त वाकई खुलियो खुलायो ऐं पधरो जादू आहे। यानी उन्हनि बदबख्तनि अल्लाह जी निशानियुनि ऐं खुलियल मौजज़नि खे बि जादू चयो। मूसा अलैहिस्सलाम खेनि चयो त छा जॾहिं तव्हां वटि हक़ अची चुको आहे त उन्हीअ लाइ जादू चयो था, छा ही जादू आहे? हालांकि जादूगर त कॾहिं बि कामयाब न थींदा आहिनि। हुननि जवाब में चयो त छा तूं उन्हीअ लाइ आयो आहीं त असांखे हिन राह खां फिराए छॾी जंहिं ते असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे हलंदे ॾिठो ऐं ज़मीन यानी मुल्क में तव्हां ॿिन्ही भाइरनि जी किबरियाई वॾेराई सरदारी या इक़्तिदार क़ाइम थी वञे ऐं असां त ॿिन्ही खे हरगिज़ मञण वारा न आहियूं। ऐं फिरौन पंहिंजे माण्हुनि खे चयो त हर माहिर जादूगर खे मूं वटि पेश कयो वञे। जॾहिं जादूगर अची विया त मूसा अलैहिस्सलाम खेनि चयो त तव्हां खे जेको उछलणो आहे सो उछलियो। पोइ जॾहिं उन्हनि पंहिंजा जादू उछलाया त मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त इहो जादू आहे जेको अव्हां आंदो आहे ऐं यकीनन अल्लाह इच्छो थो उन्हीअ खे बातिल यानी कूड़ो ऐं नाबूद करे ऐं बेशक अल्लाह कॾहिं बि फसादिन जो कम न सवारींदो आहे ऐं न जोड़ींदो आहे ऐं अल्लाह पंहिंजे हुकुमनि ऐं फरमाननि सां हक़ खे हक़ करे ॾेखारींदो आहे। पोइ मुजरिम खणी केतिरा बि अरहा छो न थीं।